जी, काफ़ी दोस्त सऊदी अरब जे परे-परे जे इलाक़नि मां राबितो करे रहिया आहिनि। परे-परे इलाइक़ा मक़सदु मां जिदे में आहियां, उहे गसीम में आहिनि, अबहा में आहिनि, रियाद में आहिनि। काफ़ी दोस्त जेको आहे सो मज़रा जो कमु करे रहिया आहिनि। मज़रा मतिलबु खेती ॿाड़ी, जेको ज़मीननि जो कमु आहे, या कुझु दोस्त उहे रिढियुनि जो कमु करे रहिया आहिनि, रिढियूं चाढ़णु, ॿकरियूं चाढ़णु, ऊठ चाढ़णु। उहे दोस्त इन करे राबितो करे रहिया आहिनि त असांजो जेको प्रोफाइल आहे उहो पेज में कन्वर्ट कीअं थिए। जॾहिं मां उन्हनि खां स्क्रीन शॉट वठंदो आहियां त ॾिसंदो आहियां उन्हनि जा अक्सरनि जा जेके प्रोफाइल आहिनि, अक्सर जा प्रोफाइल लाक आहिनि, उन्हनि खे लाक बि खोलणु नथो अचे। उन खां बाद उन्हनि खे उहो प्रोफाइल पेज में कन्वर्ट करणु नथो अचे। सो उन करे हिकु हिकु व्हाट्सएप ते मां जेको आहे सो 10 खां 20 मिंट अधु कलाक ताईं बि ॾींदो आहियां, जॾहिं उन्हनि खे ॻाल्हि सम्झ में अचे। ठीकु आहे। जंहिंजो बि प्रोफाइल पेज में कन्वर्ट न आहे, कन्वर्ट मतिलबु तब्दील न आहे पेज में, त उहो छा करे, जीअं ई पंहिंजे प्रोफाइल में या आईडी में, सवली सिंधी में चयूंसि, आईडी में वेंदो आहे, उते 3 डाट आहिनि, 3 टुबका आहिनि। उन ते क्लिक कंदव, उते तव्हांखे नज़र ईंदो अनलॉक प्रोफाइल, जंहिंजो प्रोफाइल लॉक आहे। अनलॉक करण खां पोइ उन ई वरी खाने में 3 डाट वारे खाने में लिखियलु हूंदो आहे टर्न ऑन प्रोफेशनल मूड। जेको तव्हां टर्न ऑन प्रोफेशनल मूड कंदो त तव्हांजो पेज जेको प्रोफाइल आहे उहो पेज में कन्वर्ट थींदो आहे। अच्छा, जीअं ई जेको आहे सो पेज में कन्वर्ट थींदो आहे, उनखे तव्हां कंफर्म कंदो या ऑन कंदो, निशान ईंदो आहे। उन खां बाद कुझु स्टेप्स आहिनि, उनखे तव्हांखे ओके करणा आहिनि। उहे स्टेप कहिड़ा आहिनि, मतिलबु तव्हां पंहिंजो जेको पेज आहे उहो ग्रो करणु था चाहियो, या तव्हां पंहिंजो कम्यूनिटी ठाहिणु था चाहियो, या तव्हां पंहिंजो जेको अर्निंग आहे, जेको कमाई आहे, उनखे वधाइणु था चाहियो। इहे 3-4 खाना आहिनि। पोइ कंहिं हिक ते क्लिक कयो, सही आहे। क्लिक करे ओके करे वटि वरी हिकु ॿ ऑप्शन ॿिया ईंदा आहिनि, उन्हनि खे ओके कंदा वञो। ईअं तव्हांजो पेज जेको आहे सो खुली पवंदो आहे, सही आहे। प्रोफाइल पेज में तब्दील थी खुली पवंदो आहे। ठीकु आहे। उन खां बाद तव्हां प्रोफेशनल डैशबोर्ड में वेंदो त काफ़िन खे स्टार्स मिलियलु हूंदो आहे। स्टार्स हिन करे मिलियलु हूंदो आहे मोनेटाइज़ेशन लाइ। स्टार्स छो त उन्हनि जा काफ़िन जा 4000 खां मथे फॉलोअर आहिनि, किन जा 5000 फॉलोअर आहिनि, किन जा 7000 फॉलोअर आहिनि। 7000 त न थींदा आहिनि, बेसिकली जेके 5000 आहिनि उन्हनि खां घटि उहे फॉलोअर हूंदा आहिनि। स्टार्स मिलंदो आहे। पोइ उते सेटअप जो ऑप्शन आहे। काफ़ी दोस्त गड़बड़ी में सेटअप था कनि। अरे बाबा, गड़बड़ी में न कयो, पहिरीं ॻाल्हि खे सम्झो। सेटअप कंदो, तव्हां पे आउट अकाउंट क्रिएट कंदो। जे हिकु ॿ ग़लती कंदो न, शुरूआति में इहो पे आउट अकाउंट तव्हांजो सही न थींदो। हुनजे करे हिकु वीडियो मां ठाहे रखियो आहे इन पंहिंजे यूट्यूब चैनल ते। उन वीडियो खे ॾिसो गौर सां, त उते मां सऊदी अरब वारनि लाइ, पाकिस्तान वारनि लाइ कहिड़ियूं कहिड़ियूं ॻाल्हियूं कयूं आहिनि, उन्हनि खे कीअं कीअं सम्झायो आहे। त बाबा, इन तरीक़े सां पंहिंजो पे आउट अकाउंट तव्हां क्रिएट कयो। उन में तव्हां कहिड़ा कहिड़ा डिटेल्स, कहिड़ा कहिड़ा तफ़सील उन में विझणा आहिनि। जेके तव्हां 18 सालनि जा आहियो, उहो तफ़सील तव्हांजे कीसे में पियो हूंदो आहे, शिनाती कार्ड जी सूरत में, एगामे जी सूरत में। सो ॻाल्हि खे सम्झो। प्रोफेशनल मूड ऑन करण जो इहो तमामु बहितरीनु तरीक़ो आहे। इन खे बराए महिरबानी ट्राई कयो।